नाज़िन साले पट में भी सिंध में धारिया नामंजूर जे सिरे हेठ एकता ॾियार जे हवाले सां तकरीब कोठाई वई। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। नाज़रीन, हर साल वांगुरु हिन साल भी काविश ऐं केटीएन जे सॾ ते सुपर पब्लिक हाई स्कूल सालियापट में एकता प्रोग्राम मुनक़िद कियो वियो आहे। हिन प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि, शहरनि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई आहे। केटीएन न्यूज़ ऐं काविश पारां ॾिनल जेको स्लोगन आहे, सिंध में धारिया नामंजूर, इन ई हवाले सां तक़रीब थी आहे। हिन तक़रीब में आयल माण्हुनि सां ॻाल्हायूं त हू असांखे छा था ॿुधाइनि। अॼु जो ही सकाफ़त जो ॾींहुं ऐं वरी हिन साल केटीएन जेको नारो लगायो आहे त सिंध में धारिया नामंजूर, अहिड़ा धारिया जंहिं सिंध जे अमुन खे तबाह कयो आहे, जंहिं सिंध में जेका रवादारी ऐं भाईचारो हो उन्ही खे जेका उहो बर्बाद कयो आहे। मां सम्झां थो पियो त केटीएन जे सथ जस लहणो जे इन क़िस्म जो स्लोगन जेको आहे उहो ॾेई ऐं हिन साल सकाफ़त जेका आहे उहा असां मल्हायूं था पिया। असां ज़िम्मेदार क़ौम हूं। असांजी जेका सकाफ़त आहे उहा भाईचारे, इज़त, एहतराम, दरगुज़र, अमुन, बहादुरी वारी सकाफ़त जेका आहे। जॾहिं असां बहादुरी जी ॻाल्हि था कयूं त असां वटि अनेक किरदार जेके आहिनि उहे ॾिसण में अचनि था, जिन खे यादि करणु जेको आहे उहो ज़रूरी आहे। सॼी सिंध में जेको आहे उहो ऐसे नमूने सां मल्हाए पंहिंजी सकाफ़त खे माण्हुनि जे साम्हूं उजागर कंदासीं, ताकि असां उन सकाफ़त खे अपनाए पंहिंजे वॾनि अबनि ॾाॾनि जो किरदार जेको आहे ज़िंदा रखे सघूं। केटीएन जी पूरे सथ खे ऐं पूरी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे अॼु ये सकाफ़त जे ॾियारे जूं लख लख मुबारकूं ॾियां थी। ऐं जेको अॼु केटीएन जो उनवान आहे, जेको आहे सिंध में धारिया नामंजूर, तमामु ज़बरदस्त उनवान आहे। छो जो जेके धारिया अची करे सिंध ते क़ाबिज़ थी वञनि था, असांजे कारोबार ते क़ाबिज़ थी वञनि था ऐं सिंधियुनि माण्हुनि खे पंहिंजे ॻोठनि मां लॾाइण ते उन्हनि खे जेको आहे मजबूर कयो वञे थो। एकता जो ॾियारो अॼु सेलिब्रेट कयो पियो वञे ऐं ईंदड़ 17 डिसंबर ते बि जीअं आम रूटीन में मल्हायो वेंदो आहे, असां रैलियूं कढी ऐं इहो अमन जो पैगाम सॼी दुनिया ते पहुचाईंदासीं। जीअं त जेके ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि पंहिंजा ॾींहं वॾी धाम धूम सां मल्हाईंदियूं आहिनि। सिंध जी सकाफ़त जेका काफ़ी क़दीम सकाफ़त आहे, असल में अॼु जे दौर में नई जनरेशन उन मोहब्बत भरी सकाफ़त खे कुझु विसारे छॾियो आहे। पर अल्हम्दुलिल्लाह स्कूलनि में ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते सिंध जी सकाफ़त खे उजागर करे हिकु दफ़ो ॿीहर दुनिया जे साम्हूं उहा सुहिणी सकाफ़त नुमाया कई वञे थी। मोहब्बत जो ही पैगाम उजागर कयूं था सभिनी सिंधी भाउरनि खे त अचो गॾिजी पुराणी सकाफ़त खे ॿीहर उजागर कयूं। केटीएन वारनि जी जेका महिरबानी आहे, जेको सिंध खे जेका सुजाग करनि था, सिंध जी सकाफ़त खे सुजाग करनि था। असां वधि में वधि शुक्रगुज़ार आहियूं केटीएन न्यूज़ जा ऐं उनजी समूरी सथ जा, जंहिं असांजे सिंध में हिकिड़ो स्लोगन रखियो आहे तमामु हिकिड़ो बहितरीनु, जंहिंमें दिली ख़ुशी थी आहे त सिंध में धारिया नामंजूर। हीअ सिंध असां सिंधियुनि जी आहे, 5000 साल पुराणी असांजी सकाफ़त आहे ऐं असांजे सिंधियुनि, असांजे अबनि ॾाॾनि सवे पीढ़ियूं जेके हिन में गुज़री वियूं आहिनि, जिन सिंध ते साहु ॾिनो आहे। ऐं असां बि इहो वचन था कयूं पिया त ईंदड़ टाइम जेसि ताईं असां ऐं असांजे पोयरनि जो ऐं असांजे बचनि जो ऐं असांजे ख़ानदान जो जेसि ताईं सिसीअ में साहु हूंदो, तेसि ताईं सिंध सां साहु रहंदो। सिर्फ़ु ये अजरक ऐं टोपी सकाफ़त में नथी शामिल थिए, पर उन सां गॾोगॾु असांजी महिमान नवाज़ी, मोहब्बत, एको, इतिहाद, प्यार, पंहिंजनि सां मोहब्बत, इहे सभु सकाफ़त जा रंग आहिनि। ख़ुशूसन असांजे सिंध में जेके धारिया आहिनि उन्हनि जेको असांजी सिंधी सकाफ़त खे उजाड़ियो आहे। अॼु जो हिकिड़ो स्लोगन केटीएन जो स्लोगन आहे, सिंध में धारिया नामंजूर, हिकु अहम स्लोगन आहे जंहिंजे ज़रिए असां पंहिंजी सकाफ़त खे बचाए, धारियुनि खे हितां तड़े सकाफ़त खे बचाए सघूं था। छाकाणि धारियो जॾहिं अचे थो त असांजी सकाफ़त में हिकिड़ो बिगाड़ अचे थो, जेको असांजी सकाफ़त खे बिगाड़े छॾे थो ऐं असांजो जेको नओं नस्ल आहे उनखे सही सकाफ़त जो उहिञाण नथो मिले। असांजी सिंध जी बि हिकु सकाफ़त आहे, जेके अहिड़ा प्रोग्राम करे असां दुनिया लेवल ते ॿुधाइण चाहिनि था ऐं हिन मीडिया जे थ्रू असां ॿुधाइण चाहियूं था। सिंध जी हिकु सकाफ़त आहे जेके तव्हां ॾिठो हर टेबल जी सूरत में, तकरीरनि जे सूरत में असां हिते सुपर स्कूल में मल्हाए रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह 7 डिसंबर ते केटीएन न्यूज़ वारनि जी दावत सां हिकु भरपूर तरीक़े सां शहर में भी मल्हाईंदासीं। अलावद अमर, केटीएन न्यूज़, सालियापट।